सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुर्ब किरोड़े कादर तुंहिंजा सोहणो नबी सरदारो ॾिनई। कुर्ब किरोड़े कादर तुंहिंजा सोहणो नबी सरदारो ॾिनई। रहबर सारे रसूलनि जो ऐं उम्मत जो आधारो ॾिनई। कुर्ब किरोड़े कादर तुंहिंजा सोहणो नबी सरदारो ॾिनई। कुर्ब किरोड़े कादर तुंहिंजा सोहणो नबी सरदारो ॾिनई। जेको जहानन लाए रहमत आई उन्हीं जे आ मथे बरकत। जेको जहानन लाए रहमत आई उन्हीं जे आ मथे बरकत। हर हिक ते उन शाह जी शफ़क़त, हर हिक ते उन शाह जी शफ़क़त अहिड़ो यतीमन यारो ॾिनई। कुर्ब किरोड़े कादर तुंहिंजा सोहणो नबी सरदारो ॾिनई। कुर्ब किरोड़े कादर तुंहिंजा सोहणो नबी सरदारो ॾिनई। फैज़ सुबुह ऐं शाम विरहाए प्यार मंझां पियो कलमो पढ़ाए। फैज़ सुबुह ऐं शाम विरहाए प्यार मंझां पियो कलमो पढ़ाए। साधन खे बि सीने लाए दोस्त दिली दिलदारो ॾिनई। कुर्ब किरोड़े कादर तुंहिंजा सोहणो नबी सरदारो ॾिनई। कुर्ब किरोड़े कादर तुंहिंजा सोहणो नबी सरदारो ॾिनई। रहबर सारे रसूलनि जो ऐं उम्मत जो आधारो ॾिनई। कुर्ब किरोड़े कादर तुंहिंजा सोहणो नबी सरदारो ॾिनई। जंहिंखे सदाई साह तो सारे जंहिंजी जुदाई जान थी गारे। जंहिंखे सदाई साह तो सारे जंहिंजी जुदाई जान थी गारे। जंहिंखे सदाई साह तो सारे जंहिंजी जुदाई जान थी गारे। केर सघे थो तंहिंखे विसारे, केर सघे थो तंहिंखे विसारे अड़ियन जो आधारो ॾिनई। कुर्ब किरोड़े कादर तुंहिंजा सोहणो नबी सरदारो ॾिनई। कुर्ब किरोड़े कादर तुंहिंजा सोहणो नबी सरदारो ॾिनई। रहबर सारे रसूलनि जो ऐं उम्मत जो आधारो ॾिनई। कुर्ब किरोड़े कादर तुंहिंजा सोहणो नबी सरदारो ॾिनई। कुर्ब किरोड़े कादर तुंहिंजा सोहणो नबी सरदारो ॾिनई। रोशनीअ जी वार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।